असीं लालौंग शहर जे अल हुसैनी राइस मिल में मौजूद आहियूं। क्रिकेट ग्राउंड न हुजण जे करे हितां जा जेके नौजवान क्रिकेट आहिनि राइस मिलनि में किथे कब्रिस्तान में कब्रिस्तान जे ग्राउंड ते खेॾनि था पिया। अचो त पाण हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे त उहे केतिरी मुश्किलातुनि सां मुंहुं ॾेई रहिया आहिनि, कीअं क्रिकेट खेॾी रहिया आहिनि। ग्राउंड ॾिनो वञे असां वटि शुरू खां वठी असां क्रिकेट रुगो सेलरनि में कब्रिस्ताननि में खेॾी आहे। असांखे ग्राउंड आहे ई कोन्हे। असांखे MNA MP खे असां गुज़ारिश था कयूं त असांखे ग्राउंड ॾिनो वञे। तव्हां अची ॾिसो लालू रैंक में केतिरी टीमूं आहिनि, तक़रीबन 6 खां 8 टीमूं आहिनि जंहिंखे क्रिकेट ग्राउंड ई कोन्हे। तव्हां ॾिसो त असीं सेलरनि में ऐं मुक़ामनि में क्रिकेट था खेॾूं। लालू रैंक में क्रिकेट जो वॾो शौक़ु आहे ऐं टैलेंट बि आहे। जीअं त असां वज़ीर आला ऐं MNA सरदार खान खे अपील था कयूं त असांखे ग्राउंड ॾिनो वञे। असांजे लालू रैंक में तमामु घणो टैलेंट आहे। हितां जा जेके नौजवान आहिनि तमामु ज़बरदस्त गेम पिया कनि क्रिकेट जी ख़ासि करे। पर अफ़सोस जो असांजे हिन शहर में को बि क्रिकेट जो ग्राउंड कोन्हे। माज़ी में थोरा घणा हूंदा हुया पर उहे आबादी जीअं जीअं वधंदी वई त उहे ख़तमु थी विया। हींअर उन्हनि नौजवाननि खे असीं कब्रिस्ताननि में राइस मिलुनि में जेकॾहिं राइस मिलुनि में उन जी सीज़न न आहे ऐं सारियूं न आहिनि त उहे नौजवान वीचारा उन राइस मिलुनि में वञी था जेको आहे सो क्रिकेट गेम कनि। या कॾहिं वरी हू कब्रिस्ताननि में जेके ख़ाली प्लाट आहिनि उते उन में माण्हुनि जूं शिकायतूं थियनि थियूं त क़बरुनि जी बेहरमती थी थिए। पर उहे वीचारा नौजवान जेकी जिनजो रांदि सां क्रिकेट सां इश्क़ु आहे उहे मजबूर आहिनि उते वञी खेॾनि था। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त माना जीअं पंजाब में अक्सर असां ईअं ॿुधो आहे ॾिठो बि आहे कुझु जायुनि ते त UC सतह जे शहरनि में बि सरकारी ग्राउंड मिलियल आहिनि। पर बदकिस्मती सां सिंध खे हर लिहाज़ खां नज़रअंदाज़ कयो थो वञे। क्रिकेट ग्राउंड कोन्हे को लालू रैंक में। असांखे क्रिकेट ग्राउंड ॾिनो वञे। कॾहिं असां कब्रिस्तान में था खेॾूं, कॾहिं सेलरनि में था खेॾा वञूं। हिते लालू में को प्ले ग्राउंड कोन्हे को। असां सरदार MPA MNA उन्हनि सां मुतालबो था कयूं त असांखे प्ले ग्राउंड ॾिनो वञे। तव्हांखे ख़बर आहे त 50,000 आबादी रखंदड़ शहर आहे ऐं हिते ग्राउंड जी इंतिहाई खोटी आहे। तव्हां ॾिसो था नौजवान जेके आहिनि सेलरनि में था खेॾनि, कब्रिस्तान में मुक़ामनि में था खेॾनि ऐं हिते का बि असांखे जेका त ग्राउंड जी सहूलियत न ॾिनी वई आहे। असां इहा जेका त ज़िले इंतिज़ामिया खे ऐं जेका वफ़ाक़ खे असां अपील था कयूं त असांखे ग्राउंड ॾिनो वञे हिते सरकारी लेवल ते। जी नाज़रीन, तव्हां हितां जे रांदीगरनि जूं प्लेयरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हिननि जो इहो ई चवणु आहे त असांखे क्रिकेट त खेॾूं था पिया पर क्रिकेट रुॻी असां कॾहिं सेलर में था खेॾूं, कॾहिं कब्रिस्तान जे ग्राउंड ते था खेॾूं। छा असांजो हक़ु न आहे त असांखे बि नौजवाननि खे हिते क्रिकेट जो ग्राउंड ॾिनो वञे। असां हिननि जो इहो ई मुतालबो आहे। CM सिंध PA हद जो MPA जेको सरदार खान चाणियो उन खां इहो मुतालबो कयो आहे त बराए महिरबानी असांखे लालू रैंक में क्रिकेट जो ग्राउंड ॾिनो वञे जीअं असां जेके पोयां रांदीगर अचनि उहे सुकून सां खेॾी सघनि। कैमरामैन आमिर ख़ासकेली सां गॾु परवेज़ ख़ासकेली, टाइम न्यूज़, लालू रैंक।